ऐ मुसलमान जिक्रे हुसैन ॿुधण वारा फिक्रे हुसैन ॿुधण जी भी हिम्मत पैदा कर। फिक्रे हुसैन कहिड़ो आ? हिकिड़ो बुनियादी जुमलो आ त जान हली वञे त हली वञे, बच्चा ॿार राहे रब में कुर्बान करणा पवन त करे छॾिजा, पर कॾहिं ज़ालिम जे आॾो कंध न झुकाइजा। हिकमतुन खे आॾो न रखिजा, मोचड़े जो दबाव कबूल न कजा, पैसे जे लालच में न अचिजा। याद रखी छॾिजा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा खे तस्लीम सरे हम तस्लीम करे अज़म बिल जज़म कजा त मां त हुसैनी हां। जेको हुसैनी हूंदो आ उहो कॾहिं बि ज़ालिम जे आॾो पंहिंजो सिर कोन झुकाईंदो आ। भले जान हली वञे, भले उहो ज़ालिम हुक्मरानी छो न हुजे, सिर उन जे आॾो झुकाइणो आ जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे आॾो झुकाए। इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फिक्र, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र इंशाअल्लाह ताला वरी खुदा मौक़ो ॾिनो ज़रूर कबो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस हिकिड़ी मंज़िल पढ़ा, मां अर्ज़ कयो त कोई शहर विच में न पढ़ियो थम, सिर्फ़ इन करे जो सिहत जे मथां भरवसो न हो, पर ये निगाह यार थी वे कम थियो। अज़ीज़ाने मन हिकिड़े मिंट जे लाइ पहिरीं मंज़िल जो हिकिड़ो जुमलो चवां। जॾहिं करबला जे मैदान मां, जॾहिं करबला जे मैदान मां मुझे महबूब मुस्तफ़ा जे मज़लूमन जो ओहो काफ़िलो निकतो आ। उन काफ़िले दे निहार अज भी ॾहीं मुहर्रम दे निहार, अज भी ॾहीं मुहर्रम जी शाम हुजे, सिज लहण वारो हुजे, आसमान गाढ़ो न हुजे, ईअं थी नथो सो। याद रख मुसलमान, याद रख मुसलमान, ॾहीं मुहर्रम जी शाम जंहिं वक्त में काफ़िलो करबला खां निकतो आ, पहिरीं मंज़िल कूफो आ। उन वक्त जे राय जो नाफ़िज़ुल अमल कानून मुताबिक शहर जे ॿाहिरि वॾी दीवार हूंदी हुई, वॾो किलो जीअं हूंदो आ, ईअं वॾी दीवार जीअं तुंहिंजे मुंहिंजे घर जे ॿाहिरों दीवार आ, ईअं कूफे जी वॾी दीवार आहे। सिजल थे जे अज़ान खां पो, अज़ान खां पो, इन करे तो चवां अज़ान खां पो अज़ान भी ॾींदा हुया, निमाज़ूं भी पढ़ंदा हुया, बेवफ़ाई भी कंदा हुया। अज़ीज़ाने मन खबरदार थी जा मता उन्हनि जे बेवफ़ाई खे ॾिसी करे निमाज़ जे मथां आंगुर खणी, निमाज़ उहा जेका मुंहिंजे दिल पर हुसैन तीरन ऐं नेज़ल में भी निमाज़ कान छॾी आ। इमाम अली मक़ाम निमाज़ कान छॾी आ। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो निमाज़ मां मुस्तफ़ा जे अखियुनि जो खबरदार थी जा, ऐ मुसलमान खबरदार थी जा। जेकॾहिं हिकिड़ो ज़ालिम अमड़ जो अदब न करे, इन जो मतलब इहो नाहे त अमड़ जी इज्जत करनी नाहे, मां हूंदी आ। अगर ज़ालिम पंहिंजी आख़िरत विञाई आहे उहो ॼाणे, उन जो रब ॼाणे। जंहिं वक्त में कूफे जी ॿाहिरों दरवाज़ा बंदि थी विया, शिबिर पलीत खोलीअ खे चयो, छो त ख़तरो महसूस थी रहियो हुयो। खोलीअ खे चई ॻाल्हि ॿुध, सभु कुझु असां था कयूं, पर सुणे हुसैन जो सिर तुंहिंजो घर वेझो आ, वञी छुपाए आ। खोली चयो को मसलो ई कोन्हे, छो त जेके दुनिया जा आशिक हूंदा आहिनि उन्हनि खे कंहिंजे इज़्ज़त हुर्मत जो ख्याल कोन हूंदो आ, उहे दुनिया जा दीवाना हूंदा आहिनि। किसे मुख़्तसिर खोली जीअं खणी पहुतो, रात जो टाइम थी वियो आ, सोची दरवाज़ो खड़काईंदुसि त मूं जे ज़ाल जो नालो आ नवारा। खोलीअ जे ज़ाल जो नालो वरी चओ नवारा ज़ाल जो नालो, ख़बर हुयसि त ही पंजतन पाक जी दीवानी आ। ज़ालम हुजिया अल्लाह जी कुदरत, फिरौन जेड़े ज़ालिम जे घर में आसिया के रब कीअं हिफ़ाज़त में रखंदो आ।
बेनियाज़ रब जी मर्ज़िया खोली जेड़े बेग़ैरत जे घर में नवारा जेड़ी महबूब जे बचड़न सा प्यार करण वारी वेठी आ मुड़स खे ख़बर आले रसूल जी दीवानिया हाणे कीअं कयां दरवाज़ो नथो खड़काए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजी बदमाशीअ वारी छलांग लगाईंदे जीअं तनूर पियो आ तनूर जे अंदर उहो मटको खणी मुंहिंजे दिलबर हुसैन जो सिर मुबारक उन हुसैन जो सिर मुबारक जेके लोडण जे लाइ जिब्राईल ईंदो उन मुझे यार जो सिर मुबारक जेको अर्श देखणदो आ तो हूरू हैरान थी वियूं हन अज़ीज़ ने मन ऐ मुझा मुसलमान भा उन तनूर में रखी करे मथो घड़ो दई करे वरी वापस निकरी करे दरवाजो खड़काईंदो आ नवारा दर खोली दिया इन जे जिस्म के खून लगल चवंदी आ निभागा दे त खबर रात जे टाइम में मोटियो ए जिस्म ते खून लगो पयो आ यकीनन निभागो चवंदो आ त यजीद जा मुखालिफ होया बागी होया उनके कत्ल कयम जो खून लगो आ ही अगते हलियो हवा जे झूठे सा उन खून जी खुशबू गुलन खां वधीक अची वई आ नक त खोली खे भी हुयो नक त पलीत खोली खे भी हुयो नक त नवारा खे भी हुयो नक त बिनी जो सागियो हुयो पर निस्बत बिनी जी सागी कान नक बिनी जो सागियो निस्बत बिनी जी सागी कान हुई अल्लाह जे कुदरत दे निहार नक बि उनके खुशबू ईंदी आ जेको निस्बत वारो हूंदो आ यार त अंगण ते पेर पाईंदो आ अखियूं त सभिनी खे हूंदियूं हन पर ॾिसंदो उहो आ जेको अखियुनि वारो हूंदो आ चवां त मां भी तो मुंहिंजूं अखियूं तूं भी चवीं तो मुंहिंजूं अखियूं पर लतीफ़ सरकार फरमायो इहे कन विकिणी के ॿिया कन गिने तिहां पोइ सुणे जो ॻाल्हियूं पिरियां संदे पार जो हिननि कननि सां सभु को ॿुधंदो आ कॾहिं हे कन छॾे करे अंदर वारा कन ओझारा कर अज़ीज़ा ने मन हिन पलीत ॾे निहारे चवे थी ओ पलीता इंसान जे खून जी त बदबू हूंदी आ हे कहिड़ो खून आ जंहिंमां गुलाब जे गुलनि जी खुशबू अची रही आ पली तो खोली चवंदो नवारा तुझो दिमागी तवाज़ुन सही कोने आराम कर चवे थी चंद्रा तू वनी किर मर हो चंद्रो वनी पांजे हंध ते किरंदो आ छो त शिमरे पाबंद कयो हुयुस त जीअं फजर जी अज़ान अचे सिर खणी तकड़ो निकरी अची जा नमाज़ पो पढ़ंदासीं नमाज़ पो पढ़ंदासीं छो त खतरो मौजूद आ हिनखे जल्द में हुई हे सुमी रहियो नवारा मुस्तफा जे बचड़न जी आशिका ये की तो थी सके अम्मा फातिमा ज़हरा जी दीवानी हुजे ऐं तहज्जुद पुकारी न हुजे जागो था तो सलात मुझे महबूब मुआफ़ कजो यार 1.5 कलाक थी वियो हाणे नाइंसाफ़ी पियो कया तव्हां सां भी ऐं पाण सां सेहत सां भी तव्हां सां भी प्राणे कुछ मिनट ये थोड़ी ॻाल्हि वाला थोड़ी अॻिते करे वठ खोली सुमी रहियो मुझे मुस्तफा जी दीवानी आले रसूल से प्यार करण वारी नवारा अम्मा फातिमा ज़हरा जी दीवानी केड़ी अम्मा फातिमा ज़हरा हिकड़ो ही जुमलो चवा बज़ुबान इमाम हसन मुज्तबा
इमाम हसन साईं फरमाइंदो आ त मूं पंहिंजे कन्नड़न सां ॿुधो मुंहिंजी अम्मा ॾिठम मुसल्ले ते आ सजदा रेज़ा अलाए केॾी महिल खां सजदन में आ जीअं फजर जी अज़ान मस्जिद नबवी मां आई इमाम हसन साईं फरमायो मुंहिंजे जी जल अमड़ पंहिंजी पेशानी मथे खणी करे अल्लाह जे हथड़ा खणी करे डोरा ॾियण शुरू कयो कंहिंखे डोरा पो ॾेई रही आ जो डोरा पो उनखे ॾिबो आ जंहिंसां प्यार हूंदो आ हसनैन करीमैन जी अमड़ अल्लाह के डोरा पो ॾेई रही आ ओ मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब कॾहिं रात वॾी थींदी ओ मुंहिंजा करीम रब कॾहिं रात वॾी थींदी जो तुझे मुस्तफा जी बचड़ी सजदा करे ढोकंदी ऐ मुसलमान अखियूं खोल ऐ मुसलमान अखियूं खोल मुझू अमड़ियूं भेनरूं अखियूं खोलियो ये थी न तो सके बच्चो बदक जो हुजे ऐ पाणीअ में तरी न सके ये थी न तो सके बच्चो मच्छीअ जो हुजे ऐ पाणीअ में तरण को ॿियो सेखारे ये थी न तो सके हा 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 याद रखी छॾजा ये थी न तो सके त आले रसूल जो दीवानो हुजे कुरान ऐं नमाज खां परे हुजे ये थी न तो सके अम्मा फातिमा ज़हरा जी दीवानी हुजे ऐं मुसल्ले खां परे हुजे ये भी थी न तो सके छो मुझे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम दुनिया के बुधायो आ दुनिया के देखारियो आ तो दुनिया बेकारी ईंदा आवाज भलो हुंदो कुरान सुनो पढ़ंदा मगर तेसी पढ़ंदा जैसी जान में जान होंदी जैसी जिस्म में जिस्म होंदो जैसी अखियूं पटियलूं होंदियूं जैसी जुबान हिलियल होंदी लेकिन मां हुसैन जो त दुनिया वारा कारी कुरान पढ़ंदा दुनिया उन्हनि ते नाज़ कंदी पर मुंहिंजो हुसैन चवे थो जॾहिं तव्हां जो हुसैन कुरान पढ़ंदो त कुरान हुसैन ते नाज़ कंदो याद रखी जर मुसलमान अखियूं खोल खुदा जे वास्ते जिंदगी मौत जे मथा कोई भरोसो नहीं एड़ो कोई अमल न कर जेको मुझे सुने हुसैन न कर एड़ो कोई अमल न कर जेको आले रसूल न कयो आ अगर कंदे तो तुझी जिंदगी आ कब्र में हिसाब तोखे ॾियणो पवंदो लेकिन खुदा जो कसम खणी तो तोखे बुधाया त मुझे महबूब मुस्तफा जी जात त जात आ पर मुझे महबूब मुस्तफा जा बचड़ा अज भी आशिक रड़ करना हन महबूब जा बचड़ा जी जी ई पांजे पांजे मोहब्बत जो मकाम आ ई पांजे पांजे मुजड़े मुलड़े के जेकर जवाब पांजी गाल के तवा नेक सालिह हो माफ कजो मुजड़े के जवाब न थो मिले या मुझे अंदर जी खोटा पर तवा मा जेकर को नेको कार आदि जो उथी करे यार के सल्लो करे दिस यार के सरड़ो करे रिश्ता सही न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज की बात है याद रखी छॾ मालिकन जी मर्ज़ी आ छो त जेको मालिक हूंदो आ उहो कंहिंखे अणगणियो ॾे उन जी मर्ज़ी आ हिसाब करे ॾे उन जी मर्ज़ी आ अज़ीज़ान मन मन मा तवील न थो वञा बस मुख्तसर अर्ज कयम त ओहो अमल न कजा जेको आले रसूल न कयो आ करबला में जेकी कुछ थियो आ ओहो कजा जेको करबला में मुझे सुने हुसैन कयो आ जेको करबला में जवान अली अकबर कयो आ ओहो कजा जेको करबला में सुने कासिम घोट कयो आ ओहो कजा जेको करबला में सुने अब्बास लंबरदार कयो आ
उहो कजा जेको मैदाने करबला में मासूम अली असगर कयो आ। ये सब्र कजा मुझी मां मुझी भेण जे उम्मुल मसाइब अम्मा बीबी ज़ैनब सब्र करे ॾेखारियो। ये सब्र कजा जे सुनी सुकैना सब्र करे ॾेखारियो आ। ऐ मुसलमानो ये सब्र कजो जे ज़ैनुल आबिदीन सब्र करे ॾेखारियो आ। मां चवंदो वरी अर्ज़ कया उहो अमल न कजा जेको महरम जे ॾींहनि में 7 8 9 10 11 12 9 10 ताईं जेको यज़ीद ने कयो आ। छा कयो थन कंहिंखां बुझाई काने। शराब हुया यज़ीद जे टोले में, नशा हुया यज़ीद जे टोले में, मुझा दोस्त अजीज सब कुछ हुयो यज़ीद जे टोले में। नमाज भी हुई यज़ीद जे टोले में, पर इश्क को न हुयो। अगर इश्क हुई मोहब्बत हुई तो मुझे हुसैन जे खीमन में। इने करे बस मां जुमलो चई वयुसि अल्लाह तव्हां सां सभिनी खे हिदायत अता फरमाईंदो। मां मोटी सागी जगह ते हला उहा अल्लाह जी नेक बाणी नवारा तहज्जुद जे नमाज ते उथी जीअं जो वुज़ू करण ला ॿाहिरि निकिती निहारे त सुभान अल्लाह निहारे त सुभान अल्लाह। हीअं जो तनूर ने निहारे त तनूर त फर्श ते आ, पर नूर जूं लाटूं अर्श सां गंढियूं पयूं हने। तनूर फर्श ते आ, नूर जूं लाटूं अर्श सां गंढियूं पयूं हन। अहले सुन्नत जो अकीदो निहार, अहले सुन्नत जो अकीदो निहार। मुंहिंजा दोस्त अजीज अहले सुन्नत जो अकीदो इहो ही आ त तू है सारा नूर तेरा सब घराना नूर का, तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू ही सारा नूर तेरा सब घराना नूर का। अहले सुन्नत पर अहले सुन्नत कड़ी जंहिंजो अॻुवाण अहमद रज़ा खान जहिड़ो जवान, जंहिंजो अॻुवाण इमाम रब्बानी जहिड़ो जवाना, जंहिंजो अॻुवाण महबूबे सुबहानी जहिड़ो जवाना, जंहिंजो अॻुवाण ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया जहिड़ो जवाना, जंहिंजा अॻुवाण अॼु बि दुनिया जा कामिल वली मौजूद आहिनि। मां जुमलो ते पूरो कयो, जुमलो पूरो कयो। जीअं जो नूर ॾिठई अॻिते वधी, जीअं जीअं मोहब्बत में वधी, जॾहिं ही अखियूं बंदि थियूं समझ में न आयो त छा थी रहियो आ। ही अखियूं खुलण शुरू थियूं, जॾहिं ही अखियूं खुलियूं ॾिठई त नूर वटि सुभान अल्लाह। पहिरीं ही अखियूं खुलियल हुयूं त नूर हुयो, नूर मोहब्बत ॾिठो, उन नूर खे जो अंदर में जज़ब कयईं, अंदर वारियूं अखियूं जो खुली पयूं। हाणे अंदर जे अखियुनि ॾिठो, ॾिसे त सुभान अल्लाह ॾाढी हवा बीठी आ, बीबी हाजरा बीठी आ, बीबी मरियम बीठी आ। एतिरे में ॾिसे त मुंहिंजे मुस्तफ़ा जी लाडली हसनैन करीमैन जी अम्मा फातिमा ज़हरा अची रही है। छो त अम्मा फातिमा ज़हरा ॾिठल हुई नवारा जी, ॾिठल हुई नवारा जी। उमिरि जी भले वॾी हुई लेकिन मोहब्बत वारी हुई। मोहब्बत में जीअं जो वधी उहो नूरानी बारिश अखियुनि जे आॾो हली वई। उहा महल हूंदी आहे साॻियो तनूर, यकदम तनूर जो ढक लाहे ॾिसे त सुभान अल्लाह बिस्मिल्लाह करे मथे खण दिया। जियां ॾिसे त इमाम अली मकाम जो सिर मुबारक मुझे तनूर में सारो कतार रोंदिया। आखिरी जुमला तो चवां दीवाना, सारो कतार रोंदिया। सिर मुबारक के सीने सा लाई दिया, सीने सा लाए करे दिल में ख्याल कंदिया हेठ भी न रखा, सिर मुबारक के भी धोआ। सीने सा इमाम अली मकाम जो सिर मुबारक
लगो पयो आ पानी जे वेझो पहुंचदी आ जिया पानी हथ में खणी करे चेहरा दो कदिया त सिर मुबारक के धोआ पहिरो दफो तिलावत कुरान का सवा सिरे हुसैन मा आवाज इंदो आ ओ नवारा पानी वेझो न कजा ओ नवारा पानी वेझो न कजा छो त इहो पानी मुझे अली असगर जे वेझो कोन आयो आ इहो पानी मुझे अली अकबर जे वेझो कोन आयो आ इहो पानी मुझे सुखैना जे वेझो कोन आयो आ इहो पानी औनो मोहम्मद जे वेझो कोन आयो आ इहो पानी मुझे कासिम जे वेझो कोन आयो आ इहो पानी मां हुसैन कोन पियंदुस पांजे बचड़न सां गॾु हौज़े कौसर ते पांजे महबूब बाबे मुस्तफा जे हथ आबे कौसर पियंदुस ऐ मुसलमान ओ हनवारा पहरो दफो इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम तिलावत कुरान का हटी करे पहरो कलाम कयो तो उन खुश नसीब नवारा सा कयो जिका बदबख्त खोली जी घरवारी सुबह थियो सजी रात सीने में दुनिया हिंदोरे में लोडे उन सीने ते लोडियो सजी रात लोडियो अज़ान जो टाइम थियो बदबख्त पलीतो थियो ड्रोड़ो आयो से त सीने सा लायो वेठिया सीने सा लायो वेठिया यार के अचे चवण लगो ओ नवारा यह अमानत मुखे दे चयो ओ जालिम ये अमानत तुझी ना है ये अमानत ने भेजी ना है ये अमानत मुझे ईमान जिया हु हथ कढण जी कोशिश कदो आ नवारा भाकुर जोर सा विझदिया दुनिया तारीख में ये बुधायो त मुर्स के ची तलाक दे पर जेका मु तारीख पढ़ी उन में कुछ ये लिखल होयो त हुन पंहिंजे सीने खां इमाम आली मकाम के परे न कयो खोली मजबूर थी करे कोड़ा खणी करे एकड़ो कोड़ो हयो जिए थक लगे तिए चवे बिस्मिल्लाह जिए थक लगे चवे बिस्मिल्लाह मुर्स हुयो जदे उन जे पुठी मां खून बहण शुरू थियो अग्या थी चवे तो नवारा तो के थक न तो लगे चवे थी खुदा जो कसम हो पलीत तो के केड़ी खबर मुझे सीने सा त सुनो हुसैन पर मुझे अखिन जादो अम्मा फातिमा ज़हरा बीच ए खोली ए जालिम पलीत मुझे सीने सा त सुनो हुसैन पर मुझे अखिन जादो मुझो महबूब मुस्तफा हौज़े कौसर जा प्याला भरियो बीठो आ ए पलीत तो के जी बणे ती करे छे जेस ताई मुझे नवारा जे सिरिया में साहा पंहिंजे दिल पर हुसैन के छाती को परे कान कंदस ये भाकुर जी वेठो ए हुन थक हण दे जदे बेहोश थी वया उन जो वस निकरी वयो आ उन जा हथ पटे करे मुझे सोने हुसैन जो सिर मुबारक खणी हलन लगो पोया हुन कलमो पढ़ी के ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझे सोने हुसैन दुनिया के बुधायो आओ दुनिया वारो इन जिस्म सा त सब को वंडी दो आ पर जिस्म करबला में छड़े जेको इन सिर मुबारक सा वंडी दो आ उन के दिल पर हुसैन अल्लाह कुरान करीम में फरमायो वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतन व हरीरा अल्लाह फरमाए तो जन्नत दिनी थम पर बदले में लेनी थम खुदा कुरान में जन्नत दिनी थम पर बदले में लेनी थम मौला किए रब तो चवे न मुफ्त में मूडनिया न वरी खैरात में आले रसूल वर्ती न मुफ्त में मारा बदनिया न खैरात में आले रसूल वर्तिया मां रब जे ज़ात सौदो करे कीमत चुकाए ठड़काए वर्तिया आले रसूल गणे कीमत पूरी करे दुनिया अल्लाह जी ज़ात चवे तो जन्नत मुहजिया बनाई दड़ मां खुदा है पर हाणे मालिक मां रब पंहिंजे महबूब मुस्तफा की करे
बस आखिरी जुमलो चे मां उठां तो हे प्लाट कंहिंजो काफ़ी गली आई पर फर्ज़ कयो हे जेकॾहिं हे प्लाट हुजे नियाज़ हुसैन जो प्लाट हुजे असां 8 ॾींहंनि खां पोइ जलसो करण था अचूं को दोस्त जलसो करण अचे चवे नियाज़ हुसैन जो भला मुर्शिद अचे नियाज़ हुसैन बाबा तुंहिंजे प्लाट में जलसो था कयूं ऐं नियाज़ हुसैन हे प्लाट खपाए छॾियो हुजे नियाज़ हुसैन प्लाट खपाए छॾियो हुजे मुर्शिद खे छा चवंदो मुंहिंजा साईं मुंहिंजी जान तो ता कुर्बान मुंहिंजो घर तो ता कुर्बान मुंहिंजा बच्चा तो ता कुर्बान पर सोना प्लाट छॾियो मूं खपाए हाणे इन ते मुंहिंजो अख्तियार नाहे मुंहिंजो अख्तियार नाहे हाणे जंहिंखे ॾिनो अथमि उन जो अख्तियार आहे तवज्जो कजां लफ़्ज़नि ते न वञां अखरां जे विच जो बि अड़िया इश्क दी चाली मूड़ न चढ़िया अदा ईअं चवंदो या न चवंदो अल्लाह जी ज़ात ईअं न फरमाईंदो त मुंहिंजो अख्तियार नाहे अल्लाह ईअं न फरमाईंदो छो त काइनात जे ज़र्रे ज़र्रे ते मुंहिंजो रब मुख्तलिफ़ लेकिन मुझो रब ये जरूर फरमाइंदो तो जन्नत जा मुतलाशियो ओ जन्नत जा दीवानो अगर जन्नत खपे वथी तो जन खरीद कया उन्हनि सां लव लगायो उन्हनि सां प्यार कयो छो त जन्नत जन के मार ॾेई छॾिया टिकेटुनि जी बंदी भी उन्हनि जे हवाले ई करे छॾिया वंडण वारा भी उहे ई हूंदा ॾियण वारा भी उहे ई हूंदा चल अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असां खे इन दुनिया जे अंदर जेका ज़िंदगी अता फरमाए ईमान जे सलामती वारी ज़िंदगी अता फरमाए अल्लाह ताला बुरन अकीदन ऐं बुरन ख़यालन खां पंहिंजे पनाह में रखे उहे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेके मुंहिंजे महबूब जे बचड़न इमाम हुसैन अलैहिस्सलाम इमाम हसन अलैहिस्सलाम या संदन जे आल या संदन जे आशिक़न दीवानन कया अल्लाह ताला संदन जे उन सुनी राह ते हलण जी तौफीक अता फरमाए बस वधीक माज़रत व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जॾहिं न दोस्तन खे एहसास मुंहिंजो न थींदो मूंखे दुख थींदो अचण सां तव्हांखे अर्ज़ कयूं त सिद्धो आयो अज पहरो जलसो महरम शरीफ जो कयो तबीयत नासाज हुई अल्लाह ताला मेहरबानी कई थोड़ो आवाज खुली पियो कुछ बेचारे लाउड वारे मेहनत कई हाणे पुराणो दोस्त हाणे हींअर सजे खां पहुचे तुझे अमर जिला ब मिसरा न चवंदो सगाल हाणे छॾे फोन कर छॾ हाणे उठ जे पोयां ता भला अल्लाह मालिका थोड़ो हे ज़रो कई छॾियो हिकड़े मिंट जे लाइ या 2 मिनटन जे लाइ बस वध में वध करे नाजायज़ी थो पर 2 मिनटन जे लाइ चवे थो मूंखे मां जी ना मनकबत ॿुधा अदा हा थोड़ी दोस्त को राज़ी कोन तू छो थोरो बर्तन करियंदा सलात पढ़ो सा सभई राज़ी हो वाकई हाय रब राज़ी करण जे घुरी थो जी जल जा पेर धोई पी आका राज़ी मदनी राज़ी करण जे घुरी थो बाबल जा पेर धोई पी आए अदा जन्नत वठण जे घुरी थो अबे अम्मा जा पेर धोई पी नौजवान जन्नत वठण जे घुरी थो अबे अम्मा जा पेर धोई पी माओ हथड़ा खणे त बहारी वसे रहमत थी रब जी प्यारी
बाबलो हथड़ा खणे त बहारी वसे रहमत थी रब जी प्यारी अहिड़ो करम ॾिसण जे घुरी थो अबे अम्मा जा पेर धोई अहिड़ी मेहरबानी रब जी ॾिसण जे घुरी थो अबे अम्मा जा पेर धोई अदा जन्नत वठण जे घुरी थो जी